सिंध जी सकाफ़त हज़ारें साल पुरानी आहे। अजरक, टोपी ऐं पटको सिंध जी शान आहे। इन ई रंगनि में हिकु अहिड़ो रंग जंहिंखे रिली सॾियो वेंदो आहे। मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़री करे हिकु ख़ूबसूरत ऐं दीदा ज़ेब डिज़ाइन में रिली तयारु कई वेंदी आहे। रिली अक्सर ॿाहिरां आयल महिमाननि खे तोहफ़े तौरु पेश कई वञे थी। रिली खट ते विछाइण सां गॾोगॾु बेडशीट जी सूरत में बि तयारु थिए थी। अक्सर पाकिस्तान खां ॿाहिरि रहंदड़ मिट माइट रिली मोकिलण जी फरमाइश कनि था। रिलियुनि में मुख़्तलिफ़ डिज़ाइन नुमाया हूंदा आहिनि, जिन में खैरपुरी रिली, हैदराबादी रिली ऐं थरी रिली इंतहाई ख़ूबसूरत ऐं मशहूर हूंदी आहे। अक्सर पाकिस्तान खां ॿाहिरि रहंदड़ मिट माइट रिली मोकिलण जी फरमाइश कनि था। रिलियुनि में मुख़्तलिफ़ डिज़ाइन नुमाया हूंदा आहिनि, जिन में खैरपुरी रिली, हैदराबादी रिली ऐं थरी रिली इंतहाई ख़ूबसूरत हूंदी आहे। रिली सकाफ़त सां गॾोगॾु औरतुनि जो बाइज़त कारोबार पिणु आहे। हथ सां तयारु थियल हिकु ख़ूबसूरत रिली मार्केट में 5 खां 10,000 ताईं मिले थी। हुकूमत खे खपे त रिली जहिड़ी सकाफ़त खे सपोर्ट करे घरेलू औरतुनि लाइ मौक़ा फ़राहम कया वञनि त जीअं औरतूं इन सकाफ़ती कम मां मुस्तफ़ीद थी सघनि। प्रोग्राम जी पुॼाणी सां गॾु पंहिंजी होस्ट तबस्सुम मुगल खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।